तेरी बर्दाश्त कयो त गाल न फाड़िया पर वरी पोइ मूं ज़रूरत महसूस कंदे उते अकबर जी अॻियां बि गाल फाड़ी वरी हिन फोरम ते भी चवां थो खुद कोर्ट में के जिम्मेदार माण्हू मूंखे इहो राब्तो कयो आहे त तव्हांजी जेका बि इहा जदोजहद आहे असांजी नज़र में असां हुनखे ॾिसूं पिया असां तव्हांखे इहो अपॉर्चुनिटी ॾियूं था त तव्हां पंहिंजी तालीमी बहितरी सूरत में असां कोर्ट सां रुजू करियो तव्हांखे असां वॾो हुन में रिज़ल्ट ॾींदासीं ऐं बहितरी ॾींदी इंशाअल्लाह मुंहिंजो इरादो आहे कोर्ट में वञण जे लाइ वरी विच में कंहिं दोस्तनि बार बार चयो त शिरकत घटि आहे असांजी शिरकत जी तवक़ो ई एतिरी हुई असां टोटल कुर्सियूं 30 घुरायूं ऐं माण्हू बि को 30 या 35-40 जे वेझो आया हालांकि हिन पिंडाल में 16 कुर्सियुनि जी गुंजाइश हूंदी आहे कुझु दोस्त तवक़ो खां 2-टे घटि आया पर जेका आया उन्हनि वॾो क़ीमती हिते ॻाल्हायो ऐं आख़िरी पंहिंजो रिमार्क सां इहो ॾिठोसि वरी बि हिन ते महरम ख़ासकेली ते 2-3 महीना पहिरीं आउं महरम ख़ासकेली 2-टे दोस्त हैदराबाद हिकिड़े सेमिनार हिकिड़े ट्रेनिंग में वियासीं त ॾिसूं पिया छटे मां निकिरूं पिया त महरम जी आङिरी ते हिकिड़ो येलो कलर जो पशम जो जेको सिंधी कढ़ाई वारो धाॻो ॿधो पियो मूं ॾिठो गौर कोन कयो मुंहिंजे में बेध्यानी में ॿधो हूंदो साईं हैदराबाद वियासीं यको हुनखे धाॻो ॿधल पोइ आख़िर मां पुछियो महरम तुंहिंजो धाॻो छो ॿधो आहे त महरम हुनजो जवाबु ॾिनो गवाही ॾींदो त आउं सच चवां पियो चई मूंखे मुंहिंजे ॻोठ जे स्कूल जे ॿारनि चंदो करे 200 रुपया करे ॾिना आहिनि वरी चई त साईं जेकर 200 रुपया खुटी पवनि त पंहिंजे खिसे मां विझिजे तूं आए रोज़ कराची हैदराबाद कमनि कारनि सां वेंदो ई असांजे लाइ हिकिड़ो सुठो फुटबॉल वठी अचु साईं आउं 2 जेकर महरम चयो 2 जेकर कराची हैदराबाद वियुसि बि वरी घुमी फिरी अची वियुसि फुटबॉल मूंखे यादि कोन रहियो राति जो देरि सां आयुसि ॻोठु सुबुह थी त ॿार दरवाज़े ते बीठा साईं असांजो फुटबॉल मुंहिंजे आड़े मूंखां विसरी वियो चई यादगिरी जे लाइ मुंहिंजे पटी माना पंहिंजो हिकिड़ो धाॻो पंहिंजे ई पाण वटि रिवाज हूंदो आहे त हुन हैदराबाद में धाॻो वठी मूंसां गॾिजी वियो त साईं मुंहिंजो बि हिन अमल खे ऐं ॿियो को बि दावा नथो करियां को बि आउं दावा नथो करियां रुॻो इहो दावा पहिरीं हिकिड़ो कई त माण्हुनि खां पुछनि था एडवोकेसी करियां थो ॿियो आउं दावा हीअ करियां थो त मूंखे मुंहिंजो कमु नथो ॾिसां ऐं अकबर जलवाणी मूंखे आख़िर में घुराए शायदि प्रोग्राम खे इख़्तिताम बि कयो पर जीअं असांखे देरि सां सही पर कंहिं पंहिंजे मसूलियतनि जे मां फारिग़ थी ईंदड़ असांजो दोस्त सीनियर सहाफ़ी KTN शाम सां तालुक़ रखंदड़ अदा महबूब रही ऐं पाण हिते इनवाइट करियां थो त हू हिते अचे ऐं इख़्तितामी कलिमात जेको बि हिन फोरम सां बयानु करे